अस्सलाम वालेकुम। अॼु असां SST जो पेपर जेको आहे उहो उनजो सिंधी सेक्शन जेको आहे उहो सॉल्व कंदासीं। ही पेपर थियो आहे अॼोकी तारीख़ याने 18 फरवरी 2024 ते। हिन में असां शॉर्ट जेका आहे उहा एक्सप्लेनेशन बि ॾींदा हलंदासीं जिते ज़रूरी हूंदी। त शुरू कयूं था। सवाल नंबर पहिरियों आहे, अव्हां खां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे। जुमिले में लफ़्ज़ खां सवाइ छा आहे। हाणे ॾिसो, जेकॾहिं हिते ज़मीर लिखियलु आहे ऑप्शन नंबर पहिरियों, ज़मीर उहो लफ़्ज़ आहे जेको इस्म जे बदिरां कमु अचे, माना इहो नाहे। ठीकु आहे। ज़र्फ़ वज़ाहत कंदो आहे कंहिंजी फ़इल जी, सिफ़त जी ऐं ज़र्फ़ पंहिंजे पाण जी। मतिलबु हिते कंहिं बि अहिड़े लफ़्ज़ जी जेका आहे वज़ाहत कोन थो करे। इस्म ज़ात बि नाहे। हिते आहे इहो हर्फ़ जर। हर्फ़ जर जी डेफिनेशन बि मां गुज़िरियल वीडियोज़ में ॿुधाई आहे त उहे जेके इस्म या ज़मीर खां पोइ ईंदा आहिनि ऐं उनजो तालुक़ु वरी ॿिए इस्म या ज़मीर सां ॾेखारींदा आहिनि, उहे हर्फ़ जर हूंदा आहिनि, जंहिंखे अंग्रेज़ी में प्रीपोज़िशन चवंदा आहियूं। त हिते खां सवाइ यानी कि अव्हां खां पोइ आयो आहे खां सवाइ, त हिते इहो थी वेंदो, छा थी वेंदो, हर्फ़ जर। ठीकु आहे। उनखां पोइ आहे, हिन कम लाइ वीहारो माण्हू काफ़ी थींदा। जुमिले में वीहारो लफ़्ज़ छा आहे। असां पोयों जेको हिकिड़ो पेपर सॉल्व कयो आहे तारीख़ 17 तारीख़ वारो, उन में इहो मां सम्झायो हुयो त सिफ़त जेका आहे उहा इस्म जी वज़ाहत कंदी आहे। माण्हू, हाणे हिते इहो माण्हू छा आहे, इस्म आहे। मां त चवां सुठो माण्हू, हिते सुठो छा थी वेंदी, सिफ़त थी वेंदी। किनो माण्हू, किनो छा थी वेंदी, सिफ़त थी वेंदी। वीहारो माण्हू, वीहारो छा थी वेंदी, सिफ़त थी वेंदी। त हिते ही ऑप्शन नंबर सी सही थींदो। ठीकु आहे। उन्हनि खां पोइ हेठियुनि मां इस्म तसगीर कहिड़ो लफ़्ज़ आहे। हाणे ही मुंहिंजे वीडियो जेको आहे इस्म ते जेको मां अपलोड कयो आहे वीडियो, उन में इहो सम्झायल आहे। इस्म तसगीर उहो हूंदो आहे जेको वॾे मां नंढड़ी शइ पेश करणु। मिसाल किताब आहे त किताब खे नंढड़ी शिकिल में असां किताब चो चवंदासीं, किताब चो थी वेंदो इस्म तसगीर। हिते खाधो, खाधो नाहे। ठीकु आहे, इहो न थींदो। मिठड़ो थींदो, मिठो, मिठड़ो। त हीअ असांजो सही ऑप्शन थींदो। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल आहे, मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी कहिड़े रिसाले जो एडिटर हुयो। ही मेहरान रिसाले जो एडिटर हुयो। ठीकु। उनखां पोइ सवाल आहे, मीर अब्दुल हुसैन सांघी किताब लताइफ़ लतीफ़ी कहिड़ी ॿोली में लिखियो आहे। अच्छा, ही आहे फ़ारसी में। ही बि कंहिं वीडियो में मां ॿुधायो हुयो इन जो, त ही फ़ारसी में ई आहे। सिंधी जो पहिरियों मंज़ूम सफ़रनामो कंहिंजो लिखियलु आहे। हाणे हिते अची लफ़्ज़ अची वियो मंज़ूम सफ़रनामो। मंज़ूम यानी कि नज़म में, यानी शाइरी में जेको सफ़रनामो हुजे उहो कहिड़ो, कंहिंजो लिखियलु आहे पहिरियों। ही जवाबु थी वेंदो सैयद साबित अली शाह। छो त हिन जो जेको ईरान ऐं इराक़ नाले सां आहे उहो पहिरियों मंज़ूम सफ़रनामो आहे। इन जो सैयद साबित अली शाह जो नालो अथसि ईरान ऐं इराक़। ठीकु आहे। उनखां पोइ अचूं था असां, नड़ बैत जो वॾो शाइर कहिड़ो आहे। हाणे ही बि जेको आहे उहो खयूं अथऊं हुन मां 9 दर्जे वारे मुंहिंजो वीडियो जेको आहे मां शेयर कयो आहे पर्सनैलिटीज़ ते, उन में आहे ही सावण फ़क़ीर आहे। ठीकु आहे। सावण फ़क़ीर ज़ात जो ख़ासि खेली हुयो। उनखां पोइ सवाल आहे, किताब जीअ झरोका, जीअ झरोका कंहिंजो लिखियलु आहे। ही किताब आहे महताब महबूब जो लिखियलु। ठीकु आहे। ऐं अच्छा, इहो जीअ झरोका महताब महबूब जो ख़ाकनि जो किताबु आहे। ठीकु आहे। ख़ाकनि जो, शाइरी बारी जो न आहे, ख़ाकनि जो आहे। उनखां पोइ किताब दिलि जी दुनिया जो लेखक जो नालो ॿुधायो। ही मां अलाए केतिरा दफ़ा रिपीट कयो आहे पंहिंजे वीडियोज़ में। जॾहिं बि अमर जलील जो नालो आयो आहे त ही मां हिन किताब जो नालो खयों आहे। त ही आहे अमर जलील साहबु। ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम लगारी जे ख़लीफ़े नबी बख़्श क़ासिम लगारीअ जो तालुक़ु कहिड़े दौर सां हो। अच्छा, ही जेको ख़लीफ़ो साहिबु हुयो इहो टालपुरनि जे दौर जो हुयो। ठीकु आहे। हे टालपुरनि जो दौरु थी वेंदो, ही थी वियो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अच्छा, कीअं लॻो उहो कमेंट में मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा कयो, या का वज़ाहत कुझु ॾियणी हुजे या का सजेशन ॾियणी हुजे त जीअं मां डे बाय डे कुझु इम्प्रूव करे सघां। थैंक यू सो मच। हिकिड़ी ॿी शइ जेका आहे उहा रहिजी वई, उहा इहा हुई त हिते जीअं हाणे अची वियो त पहिरियों मंज़ूम जेको आहे सफ़रनामो कहिड़ो हुयो। थी थो सघे ईंदड़ जेका आहे टेस्ट में सुवालु अचेव त पहिरियों नाविल सिंधी में कहिड़ो आहे, उहो आहे रासीलास। ठीकु आहे। ऐं उहो तर्जुमो थियलु आहे। ऐं जेकॾहिं सुवालु अची वञे त पहिरियों तबेज़ाद नाविल कहिड़ो आहे,
हाणे तिब ज़ात जी माना आहे ख़ुदि जी इजाद, जेको माण्हू पाण लिखियो हुजे, उन जा पंहिंजा सोच ऐं वीचार हुजे। त उहो पहिरियों नाविल जेको सिंधी जो आहे उहो आहे दिलाराम। ठीकु आहे, दिलाराम सिंधी जो पहिरियों तिब ज़ात नाविल आहे जेको मिर्ज़ा कलीच बेग जो लिखियलु आहे। थैंक यू सो मच।